नौशो फिरोज़ मां रिपोर्ट करे पियो एम हसन सुमरो। टैलेंट ऑफ पाकिस्तान यूथ फाउंडेशन तरफ़ां अॼु हैदराबाद में सीओ मैडम सबिन जावेद जी अॻुवाणी में हिट स्ट्रोक जी कैंप लगाई वई, जिते काफ़ी मोज़िज़ माण्हुनि शिरकत कई, जिन माण्हुनि खे हिट स्ट्रोक बाबति ॼाण ॾिनी वई ऐं सॼो ॾींहुं थधो पाणी ऐं मशरूबात माण्हुनि में तक़सीम कयो वियो। जॾहिं त टैलेंट ऑफ पाकिस्तान जी सीओ मैडम सबिन जावेद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हिट स्ट्रोक बाबति अॼु हैदराबाद में हीअ कैंप क़ाइमु कई वई आहे, जिते काफ़ी मोतबर शख़्सियतुनि जंहिं हेल्थ जे आला ऑफिसरनि में डॉक्टर ऐं पुलिस फैसिलिटीज़ जे अमलदारनि समेत ह्यूमन राइट्स जे अॻुवाणनि कैंप में शिरकत कई ऐं कैंप जो जाइज़ो वरितो। हिननि चयो त हिट स्ट्रोक बाबति असां माण्हुनि खे ॼाण ॾेई रहिया आहियूं जीअं हू हिट स्ट्रोक खां बची सघनि। असांजी NGO पंहिंजो किरदारु भरपूर नमूनो अदा करे रही आहे, आवाम जी ख़िदमत लाइ मैदान ते लथल आहे। असां आवाम जी भलाई ऐं बहितरी लाइ कमु करे रहिया आहियूं। असांजी NGO जो मक़सदु सिर्फ़ु आवाम जी ख़िदमत करणु आहे। हिननि चयो त तालीम हेल्थ समेत ॿियनि शोबनि में असांजो पंहिंजो फ़र्ज़ु सर अंजाम ॾेई रहिया आहियूं। हिन ॾुखे दौर में मज़लूम माण्हुनि जी ख़िदमत करणु औखो कमु आहे, पर असां पंहिंजी मदद पाण था त आवाम जी ख़िदमत करे इंसानियत जो घाटो ऊचो करे रहिया आहियूं।